उहे तुनिया ई मरी विया जेकी घटा ॾींदा हुआ। तुनिया गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानीअ जा मुरीद आहिनि, जे पाण खे फ़क़ीर घर सॾाइनि था। मुल्तान वारनि बुज़ुर्गनि जा केतिरा ई ख़ुदा रसीदा मुरीद सिंध में थी गुज़रिया आहिनि, जिन मां केतिरनि ते त ज़बरदस्त मेला बि लॻंदा आहिनि। सिंध में गौस साहब ऐं उन जे जानशीननि जा केतिरा ई मुक़रर कयल ख़लीफ़ा हुआ। दुनिया फ़क़ीरनि मां बि के ख़लीफ़ा हूंदा हुआ, जे ॻोठ ॻोठ मां मुरीदनि खां घटा वठी पहिरें प्यादो मुर्शिद साईं हज़रत गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी जी दरगाह शरीफ़ ते वेंदा हुआ। ख़लीफ़नि सां गॾु हज़ारे माण्हू बि शामिल हूंदा हुआ। 1920 ईस्वीअ खां ख़लीफ़नि पहिरें प्यादो वञी घटनि ॾियण जो रवाज बंदि कयो। हींअर जंहिंखे दरगाह शरीफ़ जी ज़ियारत जो शौक़ु थिए सो रेल ते चढ़ी उते नज़रानो ॾेई अचे। हींअर जीअं त हर को पंहिंजे में पूरो आहे, तंहिं करे अहिड़ो को बि तुनियो कोन आहे जो पहिरें प्यादो घटो ॾेई अचे। तुनियनि जी अहिड़ी हालत खे ॾिसी कंहिं ईअं चयो, उहे तुनिया ई मरी विया जेकी घटा ॾींदा हुआ।